बिरिया सिटी भरिसां बिरिया रोड शान कॉटन फैक्ट्री भरिसां नामालूम हथियारबंदनि जी ड्यूटी ते वेंदड़ ASI नूर अहमद लाशारी मथां हमलो, गोलियूं हणी मौके ते क़तल, हथियारबंद फरार। इतला ते पुलिस ऐं वाटसन पहुची लाश खणाए पोस्टमार्टम लाइ बिरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो। डॉक्टरनि पारां पोस्टमार्टम बाद लाश वाटसन हवाले कई वई, जेके लाश एम्बुलेंस ज़रिए ॻोठ खणाए विया। इन सिलसिले में फोती ASI जे भाउ बशीर अहमद लाशारी ॿुधायो त मुंहिंजे भाउ जी ड्यूटी कोट लालू थाणे ते हुई, जंहिं सबबि भाउ बिरिया रोड मां वर्दी पाए 125 मोटरसाइकिल ते सवार थी कोट लालू ड्यूटी ते वञी रहियो त बिरिया रोड भरिसां शान कॉटन फैक्ट्री नामालूम हथियारबंदनि हमलो करे मौके ते क़तल करे छॾियो। माजीवेल ASI तालके फैज़गंज जे ॻोठ साना झो जा रहवासी आहियूं। ॿिए पासे बिरिया रोड पुलिस ॿुधायो त इतला ते वाक़े वारी हंधि पहुची माजीवेल ऑफिसर जो लाश खणाए पोस्टमार्टम बाद लाश वाटसन हवाले कयो आहे, जॾहिं त पुलिस हथियारनि जा पेरा खणाए पोयां वियल आहे ऐं जांच कई पई वञे। ॿिए पासे पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर हरीश कुमार ॿुधायो त माजीवेल पुलिस ऑफिसर खे 4 गोलियूं लॻल आहिनि, जंहिं सबबि मौत वाक़ई थी आहे। जिरत इलाइक़े जी सानिया वंदन हलंदड़ रोज़ानो जी बुनियाद ते फुरूं धाड़ा ऐं नाहक खूना रेज़ीअ समेत इलाइक़े में बदअमनी ते सख़्त गिणती जो इज़हार कंदे मुतालबो कयो आहे त सिंध हुकूमत फौरी तौर बदअमनी जो सख़्त नोटिस वठे, ॾोहारियुनि ख़िलाफ़ जुगा उपाउ वठे, जीअं इलाइक़े वासी सुख जो साह खणी सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।